मोहम्मद सल्लल्लाहु वजदुल इस्लाम वल मुस्लिमीन मौलाना इमदाद हुसैन शुजई साहब ज़िब मंबर थी चुका है मजलिस अज़ा के खिताब में फरमाइंदा बर मोहम्मद व आले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैका या अबा मुहम्मदिन या हसन इब्न अली अय्युज़ ज़कीयुल अस्करी इब्न रसूलिल्लाह या हुज्जतल्लाहि अला खल्क़ि या सय्यदना व मौलाना इन्ना तवज्जहना वस्तशफ़अना व तवस्सलना बिका इलल्लाह व क़द्दमनाका बैन यदै हाजातिना या वजीहन इंदल्लाह इश्फ़अ लना इंदल्लाह। अम्मा बाद क़ाल अस्करी अलैहिस्सलातु वस्सलाम अव्वरन नास मन वक़फ़ा इंद शुबह अअबदन नास मन अदाइल फ़राइज़ अज़हदुन नास मन तरकल हराम अशद्दुन नास इज्तिहादन मन तरकल ज़ुनूब। सलावत पढ़ो बावाज़ बुलंद बगैर के वॾे खुतबे जे बगैर के तमीद जे बिन ज़ावियन सां मुख्तसर ऐं जामिया गुफ्तगू छो त हिन खां सवा मूं वटि अञा 3 मजलिसूं आहिनि। इन जे करे हिकु त पहिरियों इहो आहे कि 2 महीना 8 ॾींहं हुसैन इमाम जे दस्तरखान ते वेठासीं। पोइ हर हिकु पंहिंजे वस आहार शबीर सां ताल्लुक़ जोड़ण जे लाइ वस पियो करे। के सबीलूं पियारियूं, के न्याज़ खाराया, के मजलिसूं कयूं, को नोहा, को सीना ज़नी, को ज़ंजीर ज़नी, को डोहड़ा, को मरसिया। खुलासो इहो आहे कि हर हिकु पंहिंजे वस आहार कोशिश पियो करे कि शल हू पंहिंजो करे। ये आया न हर एक हाणे हीअ मजलिस इन ज़ाविये सां हसाब सां हिते वेहण वारो मातमी, मजलिस पढ़ण वारो, मजलिस ॿुधण वारो, बानी न्याज़ करण वारो, न्याज़ खाइण वारो, न्याज़ खाराइण वारो गिरेबान में झाती पाए ॾिसे त 2 महीननि 8 ॾींहनि मां हुसैन खां ख़ैरात कहिड़ी वरिती, हुसैन ख़ैरात में ॾिनो छा। या हुसैन करण खां पोइ पंहिंजे मिजाज में का नरमी भी पैदा कई, या हुसैन करण खां पोइ तुंहिंजे ज़बान में मिठास भी पैदा थियो या न। या हुसैन हलकन में हलण खां पोइ न ॾिसी पियो तती, न ॾिसी पियो तती, न ॾिसी पियो कमु, न पियो ॾिसे कार। हेॾी क़ुर्बानी ॾियण खां पोइ तुंहिंजी रफ़्तार मां बि हुसैनियत जी ख़ुशबू आई या न। यो फ़ैसिलो तव्हां ई असांखे करिणो आहे या ठेठे पंहिंजी पुरानी ॿोली में खणी चवां हर हिकु पंहिंजो एहतसाब करे त 2 महीननि 8 ॾींहनि मां हुसैन खां पिनियो छा, हुसैन ख़ैरात में ॾिनो छा। नंबर ॿी ॻाल्हि रोज़े शहादत इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम। हिन सैयद ते गुफ्तगू न हुअण जे बराबर थींदी आहे। मां काई तमहीद कोन थो कयां। खुलासो हिन इमाम जी कुल उम्र 28 साल, 232 हिजरी 8 रबिउ सानी मदीने मुनव्वर साइण हुदैसा खातून जे हंज में अली नकी मौला जे वेढ़े में परह फुटी जो टाइम सैयद जी थी विलादत। मुझे मौला नालो अली हसे
पुट जो नालो रखे हसन। अहले भाई जे नालन जा हुस्न अहिड़ा आहिनि, हिननि में हसन भी तकरारी आ, हिननि में अली भी तकरारी आ, हिननि में मोहम्मद भी तकरारी आ, हिननि में हुसैन भी हिकु त जाफर भी हिकु त मूसा भी। हसन रखीस मुझे मौला जी कुनियत अबू मोहम्मद लक़बन मां हिकु लक़ब ज़की आ जेको ॿुधायां थो, जो त हर लक़ब जी तशरीह कोन थो कयां। ज़की अरबी में उन खे इहो लक़ब ॾींदा आहिनि जंहिंजो घणी औलाद हुजे। इमाम हसन पहिरियों हसन ज़की आ, इन जे करे 9 पुट 7 थियूं। हिज़्बुल्लाह के तो शुजाई साहब पोइ 11 इमाम ज़की छो, हुन खे 9 पुट 7 थियूं, हिन खे हिकिड़ो पुट ज़की छो। हा उलमा तोजी कई बासा घणाई जो, हुन खे घणा पुट घणियूं थियूं ज़की, हिन खे हिकिड़ो पुट ज़की, हुन खे पुट घणा, हिन जे पुट जी उम्र वॾी। जिंदगी के विरहायो ताकि मौला जे कौल जो तर्जुमो कया, जिंदगी के विरहायो या 28 साल जो अरसो नंढपण जो दास्तान ॿुधाया। इमाम मां जे पेट में भी इमाम आ, इमाम जमे तब इमाम आ, न हुन तो उम्र मयार आ। हे मां अजीब मुंजन में हे इमाम इमाम आ। बहलोल तो चए मदीने आया, मदीने जे घिटीअ में मदीने जा ॿार रांदि पिया खेॾनि। ॾिठम अली नकी जो 2 सालनि जो पुटु मथे बीठो आहे, हे रांदि पिया था खेॾनि, हे 2 सालनि जो ॿारु ॾिसे पियो थो। जितो सुञाणे त न सघियमि त मुस्तक़बिल जो इमाम आहे, पर इहो सम्झम आहे सैयद वेढ़े इन जो ॿारु। बालाल कीअं सुञातई, चई हे हसीन एॾो, असांजी ॿोली महदूद आहे, असां कॾहिं चवंदा आहियूं त हे चंड जहिड़ा, चंड जहिड़ो सुहिणो। हालांकि इहो इंसाफ़ कोन्हे, सिंधी ॿोली में को लफ़्ज़ कोन्हे को, छो त चंड खे रोशनी सोझरो हिननि जे सदके में मिली आहे, हे चंड खां अफ़ज़ल। बहलोल चए थो जेकॾहिं यूसुफ जहिड़ो चांस त लॻे वञे तो यूसुफ में हिन जो दरबार नथो लॻे। ऑफर कईमांसि सैयद रांदिगरा तोखे बि वठी जा, सम्झ में ॻाल्हि अचे थी न, तोखे बि रांदिगरा वठी जा। आहे 2 सालनि जो, मूंखे ॾिसी थो चए कि बहलोल मां रांदि खेॾण जे लाइ थोरी ॼायो। अब हसिबतुम इन्नमा ख़लक़नाकुम अबसा, कि मां अजायो थोरी पैदा थियो आहियां, मुंहिंजे अचण जो हिकिड़ो मक़सदु आहे। बहलोल पेरनि ते किरी पियो चए इमाम जे लाइ उमिरि मयार न आहे। गाल समझ में अचे न, तकड़ो थोड़ा मोटे टाइम ना है। हाँ जीजो 12 साल मदीने में रहो, 16 साल सुरमन राव में रहो, जेके तव्हां सामरो था जो। सामरे में इनके अस्करी ने जिक्र चंता न बिनी पी पुटन के कैंट में रखो। अस्कर अरबी में कैंट में, कैंट के चलान ये सामरो सासायन जे हुक्मरान ने शहर के आबाद के ने करे ये दचले जे कप जे उन पासे दे आ के इन जो पेट वडो आ, वो जिथे दरिया मौजू हणदो ये जेके दरिया छोलू भी हणंदो आ, मौजू भी हणंदो आ, इन जे करे ही पिकनिक पॉइंट ही अब्बास, इन जे करे पंहिंजे शहर जे भरसां फौजी कैंट ठाहिनि
उन कैंट में बिन पी पुटन के रखियो वियो पर इहो अर्सो एॾो ॾुखियो हो दास्तान भी घणा था अचनि पर माज़र सां त इहो दौर एॾो ॾुखियो हो जो अगर मां हिते वेही चवां त हे ॿई पीउ पुट शायदि इमाम हुसैन खां बि वधीक मज़लूम हुजनि साईं पुट जी उम्र 18 साल दर ते बीठो आहे मुतवक्किल अचे थो पीउ जी गीची में रसी विझी घोड़े सां डुकाए थो जिंदगी में पढ़ो अबू हाशिम जाफरी तो चे ये तो हम जगह सुरमन रा सामरे में विया हो मां हां ताज़ो आयो हर भाई ते मुझे माला जे सरदा बजे बरसाई के मस्जिद आ अबू हाशिम जाफरी के तो दिसम बई पी पुट रोइन पिया था पर अखियों न तन सावण वांगो असन पिया था से आशिक माशूक के रोइंदो न थो ॾिस कि पियो ये मौलाना का शहादता न का मखसूस या तवा ज़ारो कतार रो पिया था सैयद उश्कार ॾेई के अबू हाशिम तो के ख़बर न आहे अज मुतवक्किल मुझे बाबे हुसैन जी कब्र ते हर तो हलवा इते बियो इमाम हसन अस्करी ही अली नकीजा ये बदास्तान बदो मां अगते तो हला दर्द वारो अजब मंजर आ एडे करबला जो मंजर चाहे सॼो इराक़ गॾु थियो पियो आहे डांदन जी जोत तैयार आहे हर मथो पियो आहे ऐलान कनि था को आहे जेको शबीर जी क़ब्र ते हर हलाए उहा सभु मुस्लमान लालचूं ॾिनियूं हुयूं हिक ॿिए खे कुल्हो था हणी चनि चवंदा हर हलाए ड्राठीसीं सुभाणे मोहम्मद खे मुंहुं कहिड़ो ॾेखारियो कोई नथो अचे हिकु नजरान जो ईसाई आहे उनके लालच ॾिननि तोखे मुंहुं घुर मज़दूरी ॾींदासीं बस किताबन में तो के सोन में तोरींदासीं या कब्र हर सां ड्राहे दे ये लालच अजीब शइ ये तो लथम इन्हनि खां एग्रीमेंट करायम पैसा वरतम तो डांदन जे रसन के वतम ॾिठम जानवरनि हलण खां इनकार कयो जानवरनि हलण खां इनकार कयो कि तुमके लोही चाहबो कहा कि तो डांदन जे आडो टंगुन के आयम ॾिठम डांदन जो टंगूं भॼी पयूं डांद वेही रहिया कोई अॻिते न तो रसन के पुठीअ ते रखी चमदा के रब जो कसम ॿुधायो हीअ क़ब्र कंहिंजी ॿुधायो जेके ड्रायो था चवंदा हिक पासे मां आवाज़ आयो हे उनजी क़ब्र जेके नानो मोबाइल में खणी आयो वक्त आयो इमाम अली नकी के ज़हर ॾिनो वियो हसन अस्करी इमाम जी उम्र 22 साल इन गोठ जे रहण वारा मां तव्हांखे सवाल थो कयां केॾो बि ग़रीब ऐं मिस्कीन हूंदो आहे उनजो जनाज़ो कब्रिस्तान में दफ़न थींदो आहे कब्रिस्तान में जनाज़ो ईंदो आहे शुजाई जे मथे ते क़ुरान रखो ए तुंहिंजो 11हों इमाम वाहिद इमाम आहे जेके हुकूमत चयो त कब्रिस्तान में सैयदनि जे लाइ क़ब्र जी जाइ न 22 सालन जे पुट पीउ जी क़ब्र घर कोठी मां पढ़ी छॾियो त ॿुधी छॾियो केॾी एॾी मज़लूमियत ॾिठी त घर में क़ब्र पीउ जी क़ब्र खोटी ऐलान थियो सैयद जे जनाज़े में भी केर एजाज़ इमामत सां 5 सालन जो पुट हिक घरवारी हिक पुफी एडी मज़लूमियत ॾिठी न सैयदन जी कि तो दफन या न थियो नमाज खत्म थी वक्त जे हुक्मरान हुक्म ॾिनो हसन अस्करी जे घर के बाहियो मलायो सैयदन जे घरन के 4 दफा बाहि लगी आ तक इमाम जी शहादत पढ़ा 4 दफा पहरी बाहि लगी ज़हरा जे घर के उम्मत पर जान आई बाजा शोला उठिया ज़हरा रण करे जो बाबा मुझे नबिन जा सरदार बाबा बाबा जेको घर ॾिनई उम्मत साड़े वई बाबा जेको लिखी ॾेई वई उम्मत फाड़े
हेड़ो घर जॾहिं बाहि लॻी ॿियो घर ॿियो दफ़ो बाहि लॻी असांजो दोस्त मौलाना सैयद जान अली शाह काज़मी चवंदो आहे दुआ खणंदा कयो उन घर खे बाहि न लॻे जंहिंमें पाणी न 3 ॾींहंनि जो न्यायल करे ख़ैमनि खे बाहियूं लॻियूं हमें जॾहिं सैयदनि जा ॿार जुदा थिया जीअं नमाज़ी जी तस्वीर टुटंदी आहे जॾहिं नथो विसरे न बाहि जे शोलनि मां हिकिड़ी नंढड़ी न्याणी निकिती जंहिंजे चोले जे दामन खे बाहि लॻल आहे कननि मां खून पियो थो वहे अल्लाह अकबर चतो वेठो थियमि न्याणी जदी बरसा नाच जा मां सैयद ज़ादी आहियां मां ज़हरा जी पोटी आहियां अमी चतो मां सम्झम न्याणी ॾिनल मां चयो मुस्लमान कोन्या को पोइ बि चई वेठो नाच मूंखे ॿुधा त फुरात ॾे रस्तो कहिड़ो वेंदो आहे बीबी अलहमा छा कंदी चई चाचे खे जनम पुफन जा बरगाड़े ॿी बाहि टी बाहि इमाम सादिक जे घर खे दुआ घुरो छल अधु रात कंहिंजे घर खे बाहि न लॻे अधु रात जो टाइम आहे मंसूर दवानकी चयो सादिक इमाम खे गीजीअ में रसी वठी अचो ऐं घर खे बाहि इमाम जूं 3 देरूं दुआ घुरो छल कंहिं न्याणियुनि जो अबो साम्हूं गिरफ़्तार न थिए तॾहिं सिपाही सादिक इमाम जे गीजीअ में रसियूं विधियूं न्याणियुनि ड्राइयूं ॾियणु शुरू कयूं चवनि असांजे अबे जो ॾांहुं कहिड़ो आहे लहंदो न थियो इमाम जे घर मां बाहि जा शोला निकिता रावी चतो इमाम सादिक खे सिपाही बिहारियो चतो ॾिठमि सैयद ज़ारो कतार वेठो हुयो साम्हूं अथसि घरवारी आहे इमाम ज़ारो कतार में थोरो चतो वेठो आयो मुंहिंजे मौला रोए थो बाहि तुंहिंजे धेन खे त कुझु कोन थियो चई हीअ बाहि न उहा बाहि थी रो आहे जंहिं बरंदड़ शोलनि मां ज़ैनब ऐं कुलसूम सजाद खे खणी आहे 3 बाहि चौथी बाहि इमाम अस्करी जे घर खे लॻी मुख़्तसर कयां ज़हर मिलियो मातम कंदो आहियां ॿुधायो तव्हां मौलवी ज़ाकिरनि खां असांजे वातां ॿुधो त हुसैन इमाम जी अम्मा वेही नमाज़ पढ़ी ॿुधो अथव न वेही नमाज़ पढ़ी अॼु हिते अलम जे साम्हूं कसम सां ॻाल्हि ॿुधायां महदी इमाम जे बाबे 28 सालनि जी उमिरि में सुम्ही नमाज़ पढ़ी ज़हर एतिरो लॻो जो सैयद इब्राहिम नथो सघे सुकैल इमाम जो ख़ादिम जॾहिं ॾिठमि वसन असगरी जे जिस्म मां खून पियो थो वहे रड़ करे चई सुकैल मुंहिंजे महदी खे सॾु कर ज़हर असर रखियो आहे ओ मूंखे उञ लॻी आहे दर्द वारो 5 सालनि जो पुटु पाणी खणी आयो मां तव्हांखे ॿुधायां मां केॾो ख़ुशि नसीब आहे सैयद 5 सालनि जो पुटु पाणी खणी आयो अथई करबला में 22 सालनि जो पुटु बीठो ख़ैमे जे अंदर आबो मुंडे खंजर सां घुसे पियो थो दर्द वारो पाणी अंदई बाबा जे चपन जे भरसां अंदई सैयद खून जी उल्टी कई पानी जो रंग तब्दील थियो वरी महदी इमाम ॿियो कूज़ो खणी आयो वरी पानी जो रंग तब्दील थियो 3 दफ़ा जो रंग तब्दील थियो वक़्त जो इमाम चए थो कि महदी हाणे पानी न अलाए तव्हां किथे वेठा आहियो इमाम अस्करी जी शहादत पढ़ा चए थो महदी पुट पानी न चए थो ॾिठमि बाबा करबला ॾे मुंहुं कयो चई अस्सलामु अलैक या अबा अब्दुल्लाह दादा हसन अस्करी जो सलाम हुजे दादा तूं 3 ॾींहंनि जो उञायल हो बस दर्द वारो इमाम अस्करी जो जनाज़ो थियो वक़्त जे इमाम दफ़न कयो घर में महदी इमाम पुट खे बाबा खे दफ़न कयो बस ख़त्म थी वई महदी जी यतीमी जो आगाज़ थियो ॿी अॼोकी मुनासिबती आहे मुसाफ़िर मोटिया मदीने हिकु अञा नरुना हो मातम कंदो मुसाफ़िर मोटिया मदीने माहे 40 तां
करबला खां जॾहिं मोटियम ट्रेन सफ़र ते मुझे फ्लाइट हुजे नजफ एयरपोर्ट ते आयुमि मूंसां गॾु 110 ज़वार हा ॾिठमि ज़वारनि जा थेला भरियल हुजनि सूखड़ियूं अक्सर करबला जा कफ़न जॾहिं 4 कलाक परवाज़ करे जॾहिं कराची एयरपोर्ट ते पहुतमि ॾिठमि ज़वारनि जा मोबाइल खुलिया का माई चए थी पुट वठण ईंदो अलाए छा ॿुधंदो कंहिंजो अदो वठण ईंदो अथमि ज़वार ख़ुशि आहिनि यानी फितरत आहे केॾो बि वतन खां परे रहे वतन वेझो ईंदो मुसाफ़िर ख़ुशि थींदो ओ ख़ुदा जो कसम आहे हे पहिरियां मुसाफ़िर आहिनि जीअं मदीनो वेझो ईंदो बीबियूं रड़ियूं करणु शुरू कयो का बीबी चए थी या मदीनतो जद्दिना ला तक़ब्बलीना मदीना क़बूल न कजा ख़रजना मिनक बि अहलीना जमा मदीना ॿाहिरि निज़ामयूं हसी ॿाहिरि कोराए आयूं हो मदीना पुटनि सां वयूं हसी पुट माराए आया हो आज़ीज़ो मदीने जी भितर ते नज़र पई मुझे चौथे इमाम चयो खैमा ते रखो शहर में दाखिल न थिया बशीर लक़द काना अबा का शायरा बशीर तुंहिंजो पीउ शाइरा तोखे शेर पढ़णु अचे थो चई हा मौला चई वञ मदीने वारनि खे ॿुधा सजाद मोटी रोइन केतिरो बि अचे मजलिसी थो लिखे रक़म जा अलाह फरसई बशीर घोड़े ते चढ़ियो तव्हां मां अगरि कंहिं उमिरो कयो आहे मदीने वञी ॾिसो रसूल जे रोज़े जो हिकु दर आहे जंहिंखे बाबे पकी चवनि था मां 4 हज कया जॾहिं हिन बकी जे दर ते पहुचंदो आहे मां हाज ने उमिरि वारनि खे चवंदो आहे इतां कुल्हे तां चढ़ी निकिरंदो हो इते बशीर मौत जी ख़बर ॾिनी बशीर चए थो जॾहिं बाबे बकी जे दर ते पहुतमि बशीर चए थो मुंहिंजे पटके जा पेच खुली पिया ॻीची में आया बशीर छा थिए बशीर चए थो रड़ निकिती बशीर ख़ैर त आहे न कंहिं मारी न कंहिं दड़को ॾिनई चए इहो दर त हो जो कुल्हे ते चढ़ी निकिरंदो हो अॼु हिते मां मौत जी ख़बर ॾियां चए ला या अहल यसरब ला मक़ाम लकुम क़ुतिल हुसैन चए मदीने वारो मदीनो रहण जे लाइक़ न अथव हुसैन कुसी वियो बशीर चए थो हिन पाड़े मां जवान डुकंदा आया चए बशीर अकबर मोटी आयो कंहिंजो बशीर कासिम मोटी आयो हाज़ीज़ो बशीर चए थो इन असना में इन सैयदनि जे वेढ़े मां हिकु बीबी निकिती साहब टे मातम कजो कि तो एक बीबी निकती कि हिक हथ में लठा ॿियो हथ गाज़ी जे पुट जे कुल्हे ते आ बीबी डुकंदी तकड़ी आई कि अय्युहल मुनाद ना ऐलान करण वारा हे तो के एडी जुरत के ने मुझो अब्बास करे मुझो गाज़ी जे होदे तू हुसैन जे मौत जा होका तो दे ओ मौला यो दुआ घुरो चल के पोड़ी मां के चैन पुटन जे मौत जी खबर न मिले जनाबे उम्मुल बनीन के चई तुझा चार ही पुट पेरियो कुठा फातिमा जो चंड पो कुठो हा पुटन जे मौत जी खबर ॿुधाई बस ब मंडलू अॻिते हलो पुटन जे मौत जी खबर ॿुधाई मौला यो हली साफ़ हली पोटे जे कुल्हे ते हथ रखी लठ वठी आई जन्नतुल बकी साफ़ पटियो नोह बि थींदो शायदि मां नोहो पढ़ां गाज़ी जे मां जो आई जन्नतुल बकी में आई मिट्टी जी 4 कब्रूं ठाही हे मुझे अब्बास जी ख़बर आहे ए अब्बास असगर जी ख़बर आहे ए जाफर जी ख़बर आहे ए उबैदुल्लाह जी ख़बर आहे बनी हाशिम जी माइन की ख़बर पई अली जी बावफा घरवारी निकिरी आई आहे बकी में बीबियूं गॾु थियूं अब्बास जी मां नोह पढ़ियो नोह सॼो मां त पढ़ी कोन थो सघां पहिरियों मिसरो तव्हांखे ॿुधायां बीबी चए थी ला तदऊनी उम्मुल बनी अलाए किथे वेठा हो गाज़ी जी मां चयो बीबी हो ए मदीने जे रहण वारियो मूंखे पुटनि जी मां न सॾिजो मुंहिंजा पुट करबला में घुसी विया जॾहिं मां जो जुमिलो थियो ऐं रड़ करे चई अब्बास हाणे तोखे बि नथी रोवां हुनजे लदीजे जी मां नाहे उम्मुल बनीन चयो वाह हुसैन एॾो तुंहिंजो चोथों इमाम पुफिन खे वठी बस खत्म कयो
आखिरी बार जुमला बुधो जने वठी आयो पुफन के दर्द वारो हाने सिंधी में तर्जुमो कया सा पटो आस्ते तुचा जने अली जी दी एक कड़न वायु करायो नाने जे चोटे ते रखे अस्सलामु अलैका या जद्दा ओ नाना बाहरन मोय जो सला नाना नाना मुझे बाहर रे कुठा नाना मुझे बचा कुठा नाना बा बिरादर रफ्तबूदम बे बिरादर आमदम नाना बाहरन जावई मुबारक राय आई तवाई नाना ताज बरसर रफ्तबूदम खौक बरसर आमदम नाना चादर पाए वही मिट्टी मथे में विझी बीबी दाखिल थी ये जुमलो चवा तुम कह मजलिस चंदा ने रसूल जे रोजे जे कुंड में एक मां ही जे एक नंढड़ो चोलो कटियो अल्लाह किथे बैठा हो अल्लाह छा बुधंदा हो रड़ के जे अल्लाह जा नबी त मां सिकंदी रहम मुखे त मां सने मुझे नादान हो मुझे असर नंढड़ो तीर वडो जनाबे सैयद नाना सा गालियो कयो माता बीबी मुसाफिरी जो कानून आ मुसाफिर जने मोटंदो आ सजनन जे ला सुखड़ियो आणींदो आ इ आहे या न केडो भी परे बीबी एतरे पंध का आया नाने जे ला का सुखड़ी तारीख लिखो एक मतलब कमीज कढे ए नाना हाजा कमीज लो हुसैन खत्म कर मजलिस बस आखिरी जुमलो बुधो खत्म कर मेंबर खाली तो क्या अली जी थी एक दा कई किताबा लिखे तो नबी जो रोजो हलना रखो चिनाना साफ पटे बुधो मातम कंदो चिनाना सब दुख विसरी विंदे एक दर्द वेड़वा ज़ैनब कब्र जे कंधी तई रोईंदी नाना कब्र में रोईंदी माई नाना हशर में रोईंदी माई मुस्तफा जी मजार में आवाज दी दुख बुधाई दे बस दुख बुधो मा मेंबर खाली कयो अली जी दिए जे नाना नाना तुझी इज्जत जो कसम आ नाना मां बीठी रहम जालिम उन्होंने चपन के धक्का पे वणे थे कि तू चुमियो पाई दे नाना मां ड्रायो पाई जास जालिम न मार मुझे नाने जी बोसागा नाना मुझे बैटरी मुझे दामर के वटी जेती पुपी मां वस लगाई त वसला अमान तो सही मुझे बाबा वरी मार जे तो अला लानतुल्लाह अला